अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खैबर में अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर में हिंदुनि पारां दीवालीअ जूं रस्मूं वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायूं पियूं वञनि। असां सां गॾु हिंदू भाइर बि आहिनि, मुस्लमान भाइर असां सां गॾु ईद मल्हाईंदा आहिनि। असीं सभु ख़ुशीअ सां पाकिस्तान में पंहिंजी सुठे नमूने ईद मल्हाईंदा आहियूं। सभु मज़हब असां सां गॾु आहिनि। असीं ख़ुशीअ सां पंहिंजो रीति रस्म कंदा आहियूं। ऐं अॼु असीं खैबर शहर में हनुमान मंदिर में पूजा पाठ करे रहिया आहियूं ऐं ख़ुशी इज़हार करे रहिया आहियूं। ऐं इन तरफ़ां पूरे पाकिस्तान खे दिवाली मुबारक हुजनि असां हिंदू भाइरनि जी तरफ़ां। ॿाहिरि तव्हां सां गॾु आहियूं क़ौम पूरीअ सां। ऑल पाकिस्तान खे असां दिवाली मुबारक हुजनि। छा त असां पंहिंजे ख़ुशीअ जज़्बे सां पंहिंजो ॾियारो मल्हायूं था। छा थी असांजा दोस्त मुस्लमान असांजे इकलित ॿाहिरि असांजो पंहिंजो परिवार सभई गॾु आहियूं, मिलियो जुलियो। तव्हांखे सभिनि खे ख़ुशी इज़हार में वाधायूं ॾियूं था। दिवाली ॾींहुं असीं ख़ुशी मल्हायूं पिया। असां मुस्लमान असां ॿाहिरि गॾु आहिनि, सॼो पाड़ो गॾु आहे। सभिनि खे ॾियारी वाधायूं हुजनि, सभिनि खे वाधायूं हुजनि। खैबर में हिंदुनि पारां हुरेश कुमार, मुकेश कुमार, त्रेत कुमार, रमेश कुमार, रतन कुमार, अनिल कुमार, अलूमल दीवाली वॾे जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। हिंदुनि जे रूहानी अॻुवाणनि मुताबिक़ जॾहिं श्री राम देवता रावण खां जंग खटे आयो त माण्हुनि ख़ुशीअ में ॾिया ॿारे जोत जलाए राम देवता खे ख़ुशीअ जी भेटा ॾिनी। जीअं त हिन खे हिंदुनि जे मज़हब जी वॾे में वॾी ईद सम्झो वेंदो आहे, तॾहिं खां वठी हर साल उन ॾींहं ते घरनि घिटुनि ऐं मंदरनि में ॾिया ॿारे रोशन चिरागा करे मज़हबी त्योहार वॾे धाम धूम सां मल्हायो वेंदो आहे। ऐं सियारे जी मुद में बि ॾियारीअ खां शुरू थींदे ऐं हारी ज़मीनुनि ते कणिक जी पोख बि शुरू कंदा आहिनि ऐं अक्सर करे कणिक निसरी ईंदी आहे।